जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं टाली वेझो महापुल के घेर ते। मूंखे ॿुधाईंदो हलां त हाकरे दरिया में मुसलसल पानी की चाड़ खां पोइ जेको वाकुल के घेर ते जेको गुज़रंदड़ जेका मोरी है, जो लंग है, जो रस्तो है, जो मुख़्तलिफ़ ॻोठनि के मिलाईंदड़ जो रस्तो है, जैमें माई बख्तावर, लाशारी, चकचार, इन खां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ जेके ॻोठाणा आहिनि हुननि जो हितां खां रस्तो आहे। हितां जा जेके ॻोठाणा जेके आहिनि उहे हिन पाणी मझां जेको गुज़री पंहिंजे घरनि तां वञण ते मजबूर बणियल आहिनि। हिन वक्त जी जेका अस्पताल है उहा हाकरो ढोरो जेको आहे मुसलसल पानी ओवरटॉप थींदो पियो वञे ऐं रोड मथां क्रॉस करे चुको है। हितां असां सां कुझु ॻोठाणा मौजूद आहिनि। अचो त हिननि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक हुननि जो छा चवणु आहे, हू किन मुश्किलातनि खे मुंहुं ॾियनि था पिया। पानी में जी बीठा आहियूं, अचण वञण के ॿार बचो असांखे तमामु खां वठी हिते तंग आहे। मुश्किलात सां मटूं पिया, हितां तमामु खां वठी मुश्किलात सां मटूं पिया, पर मज़दूरी ख़ातिर वञिणो पवे थो। पोइ हाणे छा करियूं भला, को हीलो न आहे, को वसीलो न आहे, को पुछण वारो न आहे, त पोइ हाणे छा करियूं, पेट त पालणो आहे न बाबा। चाहे 5-5 फुट जेको आहे पाणी मज़ा मटियूं पिया। मोटरसाइकिल जी हालत ॾिसो पिया, पाण मटे विया त मटियूं पिया। लंग जेको आहे ॿियो घस आहे कोन, पोइ छा करियूं, मजबूरी आहे, मटणी आहे। पाणी जा असुल लंग जेके हुआ कुदरती जेका वेकरा हुआ उहे माण्हुनि बंदि करे अॻियां जा वेकरा बंदि करे छॾिया। जेके वेकरो हुजे न, पाणी भले हुजे बि सही ईंदो आहे, पर वेकरो कोन्हे, निकाल कोन्हे, हिकिड़ी शइ जो निकाल ई कोन्हे, त पोइ उहो ओवरफ्लो न थींदो, छा थींदो। वंगे वटां जेको आहे जो कुदरती जेको वेकरो हो उते पाणी ठुप कोन्हे। कैमरा टीम सां गॾु एजाज़ खान की स्टोरी, सिंध टीवी न्यूज़, टाली।